दर्दन जो दरिया आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर। सूबेदार साहब हाणे बई मुजरिम तुझे साम्हूं आहिनि। इन्हनि खां सिर्फ़ इहा पुछा कर त कोराम किथे आहे। पोइ साहब तूं जीअं चवंदे ईअं ई थींदो, पर कोराम मूंखे हर हाल में शाम ताईं वापसि खपे। सुल्तान कोराम शाम ताईं तो वटि हूंदो, वठी हलो इन्हनि खे। बाबा तू आने ने सुल्तान वरिया मोरन जे विच में न अचिजांइ, जो त सुल्तान वारा पिया आहिनि तता। बाबा हिकु ॾींहं जो गुॾो मां बि कोन आहियां त सुल्तान वारा ईंदा ऐं मूंखे पूरो करे हलिया वेंदा। बाबू तोखे लाचार कहिड़ो पियो आहे जो इन्हनि मोहन सां गॾु वधी घुमंदो? बाहे ॾींहं वञी पंहिंजा पाण में ॼाणनि निभागा न तरड़ा ख़बर ई कान पवंदई। अमान सुल्तान वारनि जो ख़ाली पगचूं कंदा कुछ भी कोन। छोरा तू जो त थियो दिमाग़ ख़राब। हाणे छोरी वेठी आ वनवा में ऐं घोट आ गुमशुम। हाणे तू छा थो सम्झी त हे माण्हू होश में हूंदा? ये समझ तो बाबा न वक्त सुल्तान वारन जे पेरन जे हेठां हूंदा टांडा, जेको बि साम्हूं मिलंदो न असुल साड़े रखंदसि। इन करे तुंहिंजी ऐं मुंहिंजी इन में भलाई आहे त उसलो परे खां वेही तमाशो ॾिस। ठीकु आहे बाबा ठीकु आहे, मां विच में कोन्हे, बस हाणे त ख़ुशि आहे न। अब्बा सदको वञी इन में ई त तुंहिंजी भलाई आहे। बाबा तव्हां हाणे वेही ॾिसिजो, जेको सुल्तान आहे न सुल्तान, घणनि खे तो टांटा ॾे, घणनि जा तो ढींगा ढेरी करे। तव्हां वेही रुगो तमाशो ॾिसिजो। अञा कम पूरो न थियो। वरियाम ऐं उनजे साथियुनि सां अहिड़ो असर करणो आहे जो उन जूं 7 पीढ़ियूं यादि कनि। अहिड़ो असर कंदासूं न जो कॾहिं बि घर तरफ़ आंख खणी निहारण जी कोशिश न कंदा। तूं हुकुम कर, ॿुधाए छा करणो आहे? पहिरियां ई त हाणे जो हाणे तूं ऐं मलार वञी घिटी में पियो। सावण तव्हांखे नज़र अचे न, उनखे अहिड़ा मोचड़ा हणी हेॾे खणी अचो। उन खां पोइ वरियाम ऐं उनजा दोस्त किथे बि तव्हांखे नज़र अचनि, उन्हनि खे बि ठाहूका मोचड़ा हणो। जेतिरी बि असां उन्हनि खे थर ॾिनी आहे असांजे घाटे में अची लॻाइनि। हाणे उन्हनि सां का बि रिआयत न करणी। अदा सावण घिटी में नज़र आयो त ठीकु, घर में किथे कुटींदासीं। ॿुधो जी अदा, सावण ऐं तव्हांजे विच में अगरि केर बि अचे त उनखे बि घोटे लाइजो, टके जी बि रिआयत न कजोसि। पहिरियां ई सावण खे ॿधी हिते खणी अचो, उन खां पोइ वरियाम ऐं उनजे साथियुनि जो बि बिलो कयूं था। वञो। चाचा चाचा कुछ कर। अदा गोराम उन्हनि ज़ालिमनि जे हथ में आहे, उनखे कुछ करे न छॾनि। माई हिकु त तूं परेशान न थिए, ॿियो मूंखे चाचा चाचा चवण छॾे ॾे। ये चाचा चाचा चवण कई न इहो कोराम त वापसि कोन ईंदी, न की ॻोल्हींदोमांसि। परेशान कीअं न थींदसि चाचा, रात अदा जी शादी हुई। न ॼाण त मूं पंहिंजे दिल में केतिरियूं उम्मीदियूं सजायूं हुयूं। अदा खे मेहंदी लाहींदसि हथनि ते, हुनजा सेरा चवराईंदसि, पर ज़ालिमनि मुंहिंजी सभु उम्मीदनि ते पाणी फेराए छॾियो। मुंहिंजे अदा खे अलाए केॾा खणी। चाची सभु मुंहिंजूं बदवायूं अथई, ख़ुदा कंदो अञा लोड़ींदीअ। गोराम जो हिन घर में लाश ईंदो, लाश। मूं घणेई न छोरीअ जो ख़्यालु कयो आहे। छोरी जी इहो ज़बान वेंदी वधंदी। हाणे जेकर हिकु लफ़्ज़ बि मूं साम्हूं कढियो अथई न, तुंहिंजो हिते ई पूरो करे छॾींदीमांइ। समझी छा थी तूं पंहिंजे पाण खे? हाँ
बीठा आहिनि सावण मां सम्झां थो तुंहिंजे ताड़ में अथई छा कंदा हाँ अंधू खणंदा बंदूक खणी न भण नहीं पर बेइज्जती ज़रूर कंदे बेइज्जती कंदा उनजी पाछाई चाचा हिन वक्त हू होश में न आहिनि बहितर इहो थींदो त घर में वेही रहो छोरनि जे ख़ौफ़ खां मां घर में कोन वेही रहंदुसि भली मूंखे मारे छॾे मुड़ंदो कोन दी हे पंहिंजी बेइज्जती करे चाचे खे पंहिंजो ज़िदी त माराईंदो आहे ॿुधाए त तो गोराम खे किथे लिकायो आहे सूबेदार साहब तुम बेगुनाह मूं मथां ज़ुल्म पिया कयो मूंखे गोराम जी का बि ख़बर न आहे तूं ॿुधाए शेरल त गोराम किथे आहे जंहिं माण्हूअ खे असां अगवाई न आहे कयो उन माण्हूअ जो ॾस तोखे किथां ॾियूं तव्हां इएं कॾहिं बि सची न कंदव जेसीं ताईं तव्हांजी खल पुठिए त न लाहींदुमि चाहे छा ते रस्तो रोकियो अथव जल बकरी धनारनि जा धक अधे वॾे जो हुकुम आहे त तोखे ॿधी खणी अचो पर जेकॾहिं तूं इज़त सां हलंदी असां तोखे कुझु बि कोन कंदासीं हाँ चइबो त एॾा ठाउका थी आयो जो असांखे ॿधी खणी वेंदो ठाउका था हिन में को शक कोन्हे हाणे इज़त सां हल जेकॾहिं कॾहिं वारी गियल कई न ॻोठ जे सभिनी खिटियुनि में डोड़ाए डोड़ाए कुटी थो साए मूंखे हथ त लाइ ॾेखार ना मिठल तुंहिंजो कुझु बि न वञे पोइ त बि तूं सिर्फ़ बि तमाशो ॾिस जेकॾहिं तूं विच में ईंदे न त हिन जी जॻह ते तूं सटिजी वेंदे जेकॾहिं मिठल तोखे पंहिंजी इज़त प्यारी आहे त हिते ई बीठो हुजे पर सुल्तान बस मां चवां थो हलियो वञे त अदा ही थई गेह वारो गॾ जेको इज़त सां हलण न पियो चाहे सुल्तान बख़्श कोन कंदो मां बख़्श पंहिंजी बेइज्जतीअ जो प्लान कंदो मां प्लान वठी हलो बाबा से इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे गलती करे वरियाम ऐं उनजी सज़ा खाए सावण सुल्तान वारनि विच खिटीअ में सावण जी दिलि ते बेइज्जती कई आहे ऐं पूरे ॻोठ जो तमाशो ॾिठो आहे मूं सुल्तान खे रोकण जी कोशिश कई पर हुन मुंहिंजे मथां ई तोड़ा फाड़िया मिठल इहो त अञा खेल हाणे शुरू थियो आहे गंद अञा घणो थींदो घणो थोड़ा ॻोठ में एॾो गंद थियण कोन ॾींदासीं केरु सुल्तान वारनि खे रोकींदो इन करे ई त बाबा से दांह खणी आयो आहियां त सुल्तान वारनि खे रोके मिठल जहिड़ो सावण फॾाई आहे जहिड़ो सुल्तान ॿिन्ही धुरनि मां केर हिक मथां मूंखे एतबार न आहे मूंखे इहो नथो लॻे त इहे ॿई मुंहिंजूं ॻाल्हियूं मञंदा ऐं उन ॻाल्हियुनि ते पूरा लहंदा न बाबा से पोइ उन्हनि खे ईअं छॾे ॾियूं त भले विड़ी पुछड़ा थियनि मिठल हिन वक़्तु हुननि मां हथ कढ जॾहिं ॿई धुरियूं पाण में विड़ी विड़ी ढांगा थींदा न पोइ ॻाल्हियुनि ते लहंदा ऐं पोइ मां उन्हनि जूं ॻाल्हियूं कराईंदुसि ऐं मूंखे यकीन आहे त पोइ उहे उन ते अमल बि कनि बाक़ी हिन वक़्तु तूं ऐं मां केतिरो ज़ोर लायूं असांजी हिकु बि न ॿुधंदा बाबा इन करे चवां थो त उन्हनि ॿिन्हिनि जे विच में न अचे छॾे ॾे उन्हनि खे त भले पंहिंजो पाण में ज़ोर आज़माई करे जॾहिं उन्हनि हिक ॿिए जे ॾाढो गोॾा खोलिया न पोइ उन्हनि खे परचाए वठंदासीं सुल्तान तुंहिंजी कमीना खे बि ॿुधो पर तूं एतिरो कमीनो निकिरंदे इहो मूं सोचियो बि न हुयो ॾिस वरियाम जेकॾहिं राति गोराम जो निकाह न थियो ऐं गोराम न आयो त मां तोसां वाइदो कयां थो जेकॾहिं तूं चाहींदो त तुंहिंजो पीउ ॻोठ में इज़त ऐं एतिराम सां घुमे ऐं रहे त तोखे गोराम जो ॾस ॿुधाइणो ई पवंदो सुल्तान तूं यकीन कर त गोराम खे असां गुम नाहे कयो इहो कमु कंहिं ॿिए जो आहे गोराम गुम नाहे थियो शेरल इहो सॼो सुल्तान जो ठहियल ड्रामो आहे मूंखे लॻे थो त तव्हां ॿई इज़त सां कोन ॿुधाईंदव तव्हांजो बिलो करणो ई पवंदो सूबेदार साहब मूंखे तूं इहो ॿुधाए त हिननि जी ज़बान खोलाइण जा घणा पैसा वठंदे केतिरा ॾेई सघे थो जेकॾहिं सिज लहण खां पहिरियां हिन जी ज़बान खोलाए ऐं गोराम खे आज़ाद करायो ई
त मां तोखे 50,000 रुपया ॾींदुसि। 50,000 लाइ ही त छा, पर हिननि जे वॾनि खां बि सची कराईंदुमि। त पोइ ठीकु आहे, तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू कयो। तव्हांजी अमानत तव्हांखे शाम ताईं मिली वेंदी। हिननि खे अॼु ई अहिड़ी सिखत ॾींदुमि जो सभु सचूं कंदा। सावण जी किथे सुल्तान वारा हुनखे मारे न विझनि। अदी तूं छा थी सम्झी त मां सुल्तान वारा न वेंदुसि सावण खे छॾे ॾींदा? वो त मां बि सम्झां थी त चाची सावण खे हो एतिरी आसानी सां कोन छॾींदा, पर तूं वरी बि वञी मेड़ बिन त करे। अदी तूं चई थी मां वञा थो, पर हींअर सुल्तान वारा होश में निकतल आहिनि। इन वञी अलाह जो वास्तो, मन हुननि जी दिलि में रहम अची वञे। ज़ालिम जे दिलि में रहम हूंदो ई न आहे, पर अदी जेकॾहिं तूं चई थी त पटको मेड़ विझान तो अलाह भलाई कंदो। जी 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 वाल भाई, मां सुभाणे पहुची वेंदुसि। हो तूं बेफिक्र रहो, मां हर हाल में सुभाणे पहुची वेंदुसि। ठीकु आहे? पर बेगम ये जेके बि इहे ॻाल्हियूं आहिनि पाण बि साम्हूं कंदासीं, फोन ते इहे ॻाल्हियूं न कबियूं आहिनि। चयुमि न मां सुभाणे अची वेंदुमि। बसि हाणे तूं पंहिंजो ख़्यालु रखियो। ठीकु आहे?